बिछा में रमज़ान मुबारक के पहिरें रोज़े ते असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कर हाला DSP हाला पारां शहर अंदर नंढनि दुकानदारनि रेहड़नि सब्जी विकिरो कंदड़नि ते ॾंढ लागू। वॾा दुकानदार ॾंढ खां आजो करार, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद कमर शेख ऐं DSP हाला मंसूर बोस्तार ऐं मुख्तियार कार हाला पारां बिछा में नाले मात्र कार्रवाई। वॾनि दुकानदारनि खे छॾे करे नंढनि रेहड़ा हलाईंदड़नि मथां 1000 खां 3000 ताईं ॾंढ लॻायो वियो आहे। दुकानदारनि पारां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते दुकानदारनि चयो त असांखे अॼोकी रेट लिस्ट न मिली आहे, उहो जवाब ॼणाए बिला वजह ॾंढ हयो वियो आहे। असां ग़रीब मिस्किन बच्चनि जी रोज़ी करे रहिया आहियूं, उहे बि नथा करण ॾियनि। रेट लिस्ट हननि जो कमु आहे, असांखे रसाई इज़ाफ़े रेट फ्रूट ऐं सब्ज़ी ॾिनी पई वञे। रेट लिस्ट में घटि अघु लिखी असां मथां बिला जवाज़ ॾंढ लॻायो पियो वञे। हुननि कमिश्नर हैदराबाद खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त रेट लिस्ट मुताबिक़ असांखे सब्ज़ी फ्रूट ॾिनी वञे। हर रोज़ जी बुनियाद ते रेट लिस्ट ॾेई बिला जवाज़ ॾंढ जो नोटिस वठी मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।